पोइ कहिड़ी शइ तव्हांखे मोटिवेट कयो? तव्हांखे नंढे हूंदे शौक़ु हुयो राइटर थियण जो, या तव्हां जी कोई इंस्पिरेशन भी आहे, को आइडियल आहे तव्हांजो? जो शौक हुयो बुक लिखण, ॿी जेके मूंखे इंस्पायर कया न उहा हिकिड़ी नेगेटिव शइ मां इंस्पायर थी आहियां। नेगेटिव शइ कीअं सोसाइटी जे नेगेटिव इम्पैक्ट मां इंस्पायर थी आहियां ऐं मां हिकिड़ी मोटिवेशन क्रिएट कई। ग्रेजुएशन खां मां सफ़र कयो आहे, ॿी काई छोकिरी न कई। सही। सो किताब में जहिड़ी रीति टाइटल ॿुधाए पियो द वर्ल्ड इज़ योर्स, कहिड़े क़िस्म जूं ऑब्जर्वेशंस तव्हांजूं शामिल आहिनि, या कहिड़ी उहा डेली रूटीन में तव्हांखे शयूं नज़र आयूं जिन तव्हांखे मोटिवेट कयो त तव्हां उहे शयूं पंहिंजी डायरी में नोट डाउन कंदा वञो ऐं पोइ तव्हां हिनखे हिकिड़ी किताब जी शिकिल ॾिनी? अच्छा, लाइक मुंहिंजो इहो हूंदो हुयो की मां न रोज़ डायरी में जीअं डेट ऐं डे मेंशन करे रोज़ लिखंदी हुयमि ऐं मां लाइक हिकु टॉपिक ते सिलेक्ट कंदी हुयमि। लाइक असां पंहिंजे सोसाइटी में आसपास ॾिसूं त कंपेरिजन केॾो वेंदो आहे ऐं उन सां समटाइम्स असां पंहिंजी जेकी सॼी ज़िंदगी आहे टेस्ट पेपर ते डिपेंड कंदा आहियूं। अगरि मां हिन में न थियमि त मुंहिंजी ज़िंदगी ख़तमु आहे, हालांकि उतां ई स्टार्टअप असां थींदो आहे ऐं असांजो लाइक डे कोई डायरेक्शन न हूंदो आहे त कोई थीम ई न आहे मतिलबु हूंदो। अलाह ताला सां कीअं जेको कनेक्शन कीअं बिल्ड थिए थो पियो ऐं इलाही ज़्यादा कॉमन थी वियो आहे हिन एज में, इवन यंग एज में हुजे काई एज हुजे, लाइक इहो इलाही ज़्यादा कॉमन आहे एंड अल्टीमेटली उहो नुक़सानु असांखे ई आहे। एंड पेशेंस कीअं कवर करे सघो था एंड तव्हां पंहिंजो कॉन्फिडेंस एंड समटाइम्स स्टूडेंट्स हूंदा आहिनि मेनली काफ़ी शाय हूंदा आहिनि, सो यस उन में काफ़ी ज़्यादा मैसेज हिकिड़ो क्रिएट कयो आहे कि तव्हां पंहिंजे कॉन्फिडेंस खे ओवरकम एंड शाइनेस खे ओवरकम करे सघो था ऐं तव्हां अॻिते वधी सघो था। त इहा शइ तव्हां कंपेरिज़न वारी सोसाइटी में तमामु घणी ॾिठी, पंहिंजो सराउंडिंग्स में तव्हांजे जेके फ्रेंड्स जा माउ पीउ हुजनि था या तव्हांजे माउ पीउ करे तव्हांखे कंपेयर करण जी कोशिशि कई, या छो तव्हां हिनखे एतिरो शार्पली ऑब्ज़र्व कयो ऐं तव्हां हिन बारे में लिखंदा रहिया? Because अगर most of the topic ये ॾिसो न इहो mainly teachers में हूंदो आहे कि they used to compare everyone like single student with other, like हर कंहिंखे comparison ऐं हर कोई comparison खां मोटिवेट न थींदो ऐं कंहिंखे उहो डिमोटिवेशन ॾाढी मिली वेंदी आहे ऐं पोइ स्ट्रगल हुननि जो उते ई मतिलबु सम्झो हार मनी वेही रहंदा आहिनि। त इहो इलाही ज़्यादा कॉमन हुयो, तो आई थॉट कि इहो डिस्कस करण लाज़मी आहे एंड कंपेरिजन स्टूडेंट्स में न लाइक ज़िंदगी जे हर मोड़ ते लाइक फेयर स्किन ब्राउन स्किन उहो बि कंपेरिजन कंदो कि मूंखे इहो छो न आहे, मूंखे इहो छो न आहे, लाइक पुअर पीपल रिच पीपल बिगिन फॉर like peace and the poor people with wants to be like a rich people, like इहो इलाही कॉमन है। हालांकि खुदा ताला हर इंसान खे एतिरो क़ाबिल बनायो आहे, हर इंसान में एतिरी क़ाबिलियत ॾिनी आहे कि हर कोई हर कुझु करे सघे थो बजाए कि असां कंपेयर कयूं। सो तव्हां हाणे पंहिंजी किताब खे सेल करण जी कोशिशि कयो पिया या छा रिस्पॉन्स अचे पियो पढ़ंदड़नि जो? अच्छा हाँ, काफ़ी सेलिंग भी सुठी थी आहे ऐं रिव्यूज़ पढ़ी करे त मां इलाही ज़्यादा भलो थी वियो बिकॉज़ लाइक मुंहिंजे लाइक चैप्टर्स में न लास्ट में मां हिकिड़ो बॉक्स मिलंदो आहे लाइक टाइम टू रिफ्लेक्ट फॉर अ मोमेंट, ठीकु आहे। उनमें इहो आहे कि मां उनखां क्वेश्चन थी कयां लाइक उनमें लाइक चैप्टर फुल रीड था कयो ऐं उनखां बाद उनजो क्वेश्चन हुयो कि तव्हां हाणे छा था फील कयो, छा तव्हां सां बि इहो थियो आहे, ऐं उहा शइ काफ़ी हुननि सां रिलेट थी करे मतिलबु उहो ज़ाहिर था कनि पाण खे ऐं बोल था कनि एंड ये काफ़ी शइ मूंखे मतिलबु रिव्यूज़ काफ़ी बहितरीन मिलिया आहिनि। सही। सो हाणे फ्यूचर में भी तव्हां अञा वधीक किताब लिखण वञो पिया, ज़ाहिर आहे हिकिड़ो किताब जेको तव्हांजो पब्लिश थी चुको आहे त इट हैज़ ऑलरेडी बिकम अ मोटिवेशन फॉर यू, त तव्हां अञा वधीक किताब लिखण जो प्लान कयो पिया? Yes, of course, in the last year I would definitely do it. सही। हाणे तव्हां उन्हनि न्याणियुनि खे छोकिरियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो पिया जेके हिन वक़्तु तव्हांखे ॾिसी रहियूं आहिनि, हू बि इहो शौक़ु रखनि थियूं, पैशन रखनि थियूं त कुझु लिखनि, पर सही मौक़ा सही अपॉर्चुनिटीज़, जीअं तव्हां सां गॾु तव्हांजा फादर हुया, उन्हनि तव्हांखे चयो जेके तव्हां इहा शइ लिखी आहे त असां हिनखे पब्लिश कराए वठूं था, छा उन्हनि खे पैगाम ॾियणु चाहींदो जेके सोचनि थियूं त अड़े असां कीअं किताब लिखी सघूं थियूं, किताब में त एतिरा सवें हज़ारे पना हुजनि था, त छा उनजो ज़ैनब जो उन्हनि खे छा पैगाम आहे?
अच्छा जॾहिं असां अपॉर्चुनिटी का वेट कंदासीं त तॾहिं असां कॾहिं उहो करे न सघंदासीं असांखे उहो क्रिएट करणु घुरिजनि हालांकि मतलब ज़रूरी न आहे कि हलंदो जॾहिं उन शइ में तव्हां पाण अॻिते वधंदो न त ऑनेस्टली काफ़ी बोल्ड थींदो तव्हांखे पोइ कोई नीड न थींदी कि तव्हांखे कोई हेल्प करे कोई कुझु चवे बिकॉज अगर 100% आहे त उनमें जेके 90% आहिनि न उहो नेगेटिव हूंदा ॻाल्हि तव्हां जो शइ खे न उहो न ईंदा कि लेट मतिलबु उन शइ सां लेकिन ज़रूरी न आहे कि तव्हां उन शइ जी तरफ़ वञो जेके माण्हू चवनि तव्हां लाइक बी शाइन विदाउट बीइंग द सन एंड ॿियो जेको आहे जीअं स्काई आहे ठीकु आहे स्काई में मून अकेलो ऐं सभु उन्हनि खे ॾिसंदा आहिनि छो छो त उहो अकेलो आहे कोई कशिश आहे तव्हां बि आहे कि एतिरो करे सघो था पंहिंजे इल्म सां पंहिंजे दीन सां ऐं दीन सां गॾु दुनिया सां गॾु दीनी शयूं बि असांखे सिखणु घुरिजनि हालांकि जॾहिं असां उन्हनि शयुनि सां रिलेट कंदा आहियूं त असां बहितर सोसाइटी खे सम्झी वेंदा आहियूं या